अस्सलाम वालेकुम नाज़रीन अज एक अड़ी खबर सामू आई है जैसी केतरा मानू इंतजार करे रहा हुआ पर इनमें एक अड़ी गाल है जिका शायद अवां जी नज़र में निकरी वही हुए इन लाइ अवां दोस्तन के गुजारिश है तो वीडियो के आखिर ताईं जरूर ॾिसंदा। इन खां पहिरीं जेके दोस्त महबूब मिर्जत के चाहींदड़ आहिनि उहे असांजी इन यूट्यूब चैनल इन्फॉर्मेशन टीवी के जरूर सब्सक्राइब कंदा त जीअं बर वक्त असांजी हर नई अपडेट सब खां पहिरीं तव्हां वटि जल्दी पहुची वञे। जी नाज़रीन सिंगर महबूब मिर्जत जो नओं एल्बम बेवफाई आम थी वही है रिलीज थी चुको है। दोस्तों जैं गाल जो जिक्र शुरू में कयो उहा ही आहे त इन गाने जी असल ताकत सिर्फ मौसीकी में ना है पर इन जी एहसास और पेशकश में है। शायद इहो ही सबब है जो केतरनि ॿुधंदड़नि खे ही गानो पसंद अची रहियो है। दोस्तों गानो ॿुधण लाइ डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल है तव्हां गानो ॿुधी सघो था। अगर दोस्तों ये वीडियो तव्हांखे पसंद आयो हुजे त हिन वीडियो के लाइक कयो शेयर कयो ऐं चैनल के सब्सक्राइब कयो जीअं बर वक्त असांजी हर नई अपडेट सब खां पहिरीं तव्हां वटि जल्दी पहुची वञे। हलूं था नेक्स्ट वीडियो में, पंहिंजो ख्याल रखो। अल्लाह हाफिज़।